बरसाती बोर्ड जो पानी सॼी सिंध में तबाही मचाइण खां पोइ ठठे ज़िले में दाख़िल थी वियो आहे। इनवाल सां लिंक ते मौजूद है रशीद जाखरो। हाँ जी, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं ठठे जे कचे जे इलाइक़े यूनियन काउंसिल टंडो ऑफिस सूफ़ शोरो ऐं राजू निज़ामाणी में ऐं सूफ़ शोरो ऐं राजू निज़ामाणी ऐं टंडो ऑफिस जा 350 खां मथे जेके ॻोठ आहिनि उहे पाणी जे हेठि अची विया आहिनि ऐं हज़ारे एकड़ ज़मीन जेकी आहे उहा पानी जे हेठि अची वई आहे, जंहिं सबबु हितां जे माण्हुनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। जॾहिं त जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, असीं हिन वक़्तु जेके माण्हू जेके पके रोड ते मुख्य रोड ते जिते कल्ह गाॾियूं हलंदियूं हुयूं ऐं अॼु उते ॿेड़ियूं पियूं हलनि, इहा सॼी सूरत हाल आहे। दरिया पंहिंजी मौजनि में मस्तु आहे। सॼी सिंध खे नुक़सानु ॾींदे हू हींअर सिंध जे पुछड़ वारे ज़िले ठठे ॾांहुं उनजो रुख़ आहे, जंहिं सबबु ठठे जा समूरा इलाइक़ा आहिनि कचे ऐं अक्सर पके जा इलाइक़ा जेके बि आहिनि उहे सभु पाणी जे हेठि आहिनि। हज़ारे एकड़ ज़मीनूं पाणी जे हेठि आहिनि। माण्हू बेयारो मददगार आहिनि। माण्हू पंहिंजे बचनि जूं पंहिंजूं तोड़े पंहिंजे जियापे जो ज़रियो जेको उनजो जानवर आहिनि उन्हनि जूं हयातियूं बचाइण जे लाइ उहे कोस्तान जे मुख़्तलिफ़ माॻनि ते हलिया विया आहिनि, जंहिं सबबु उहो माॻनि ते हुकूमती सतह ताईं कंहिं हद ताईं त उनजी मदद कई वञे पई, पर उन माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त हिते असां न रुगो सिर्फ़ु खाद खुराक बल्कि सिहत जी सहूलियतुनि जी ज़रूरत आहे। जो हींअर हिन इलाइक़े में मच्छर जो वॾो आज़ार थी वियो आहे, जंहिं सबबु मलेरिया ख़तरनाक शिदत ताईं इख्तियार करे वई आहे। केतिरा ई माण्हू मलेरिया में मुब्तला आहिनि। सिहत जूं सहूलियतूं उते अणलभ आहिनि। जॾहिं त डेली वेजिस ते उन्हनि खे खाद खुराक त मिले पई, पर उन सां गॾोगॾु ॿिए GIP जा खोड़ सारियूं सहूलियतूं आहिनि जंहिंखां उहे महरूम आहिनि। इन ई करे उन्हनि हुकूमती इदारनि खां बि तोड़े सियासी समाजी तंज़ीमनि तोड़े मज़हबी अॻुवाननि खां बि उन्हनि मुतालबो उन्हनि जो रहियो आहे त ख़ुदारा अचो मदद करियो। जेके माण्हू हिन वक़्तु मुसीबत में आहिनि त उहे माण्हू हुकूमत ॾांहुं ॾिसी रहिया आहिनि। जी।